नाज़रीन तव्हांखे आम ब्रेकिंग का आगाह कंदा हलूं पिया त टिंडोमहमदखान हैदर थाणे जे पुलिस गश्त दौरान वॾे पैमाने ते गैरमुल्की मुख़्तलिफ़ ब्रांडनि जो स्कॉच शराब जूं बोतलूं हथ करे वरितियूं आहिनि। पुलिस मातली रोड ते मीरवा मोरी वटि हिकु मशकूक कार नंबर ATE 143 जी तलाशी वरिती, जंहिं मां 192 बोतलूं गैरमुल्की शराब जूं मिलियूं। पुलिस मूजिबि जंहिं जी मालियत 20 लाख रुपए खां वधीक थिए थी। पुलिस ड्राइवर असगर खे मौक़े ते ई गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिं शराब ऐं कार खे तहवील में वठी छॾियो आहे। पुलिस मूजिबि जवाबदारी जे मथां मंशियाती के तहत केस दाख़िल कयो वेंदो। नाज़रीन तव्हांखे आम ब्रेकिंग का आगाह कंदा हलूं पिया त टिंडोमहमदखान हैदर थाणे जे पुलिस गश्त दौरान वॾे पैमाने ते गैरमुल्की मुख़्तलिफ़ ब्रांडनि जो स्कॉच शराब जूं बोतलूं हथ करे वरितियूं आहिनि। पुलिस मातली रोड ते मीरवा मोरी वटि हिकु मशकूक कार नंबर ATE 143 जी तलाशी वरिती, जंहिं मां 192 बोतलूं गैरमुल्की शराब जूं मिलियूं। पुलिस मूजिबि जंहिं जी मालियत 20 लाख रुपए खां वधीक थिए थी। पुलिस ड्राइवर असगर खे मौक़े ते ई गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिं शराब ऐं कार खे तहवील में वठी छॾियो आहे। पुलिस मूजिबि जवाबदारी जे मथां मंशियाती के तहत केस दाख़िल कयो वेंदो।